का याद रुलाए पींदी आहे, का याद खिलाए पींदी आहे, का याद गलनि खे टहिक ॾेई, का जीअ जलाए पींदी आहे। पंहिंजे भाणे जे संजू खे सारींदे कुझु सारूणी लिखियो माणियूं आहिनि। न कुझु नंगरी कलोई जे कल्याण ॻोठ कलणार खारो खां दौलतराम हमीराणी। दौलतराम हमीराणी लिखे थो, दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, तूं अञा पियो जीअं हायड़े जीअड़ा। हा संजू, जॾहिं आउं पंहिंजे अबाणे ॻोठ कारवियो में ईंदो हुअसि त तूं डोड़ी घटीअ खां ॿाहिरि ईंदो हुएं ऐं वॾे चाह सां पंहिंजे ॿातनि ॿोलनि में चवंदो हुएं, मामा अची वियो, मुंहिंजो मामा अची वियो। ॾाढो ख़ुशि थींदो हुएं ऐं आउं बि तोखे भाकरनि में भरे खन पलचे लाइ दुनिया जे दर्दनि खां घणो परे पुरसकून माहौल सां मोतर थी वेंदो हुअसि। पर असांखे इहा कतई कल न हुई त तोको ईअं जल्दी हलियो वेंदे ऐं तोखे हिकु ॾींहुं आंटे में ओतिरी तकलीफ़ थींदी ऐं तोखे ॾीपले जा डॉक्टर मिठी वारा डॉक्टर हपाऊं जे शहर हैदराबाद रेफर कंदा ऐं तूं सॼी राति हैदराबाद जे अस्पताल में रुलंदे आख़िर जी जलमा अस्पताल हैदराबाद में उन राह जो राही थींदे जितां को बि वापसि न आहे वरियो। हा संजू, तुंहिंजो त डॉक्टरनि पाणी बि बंदि करे छॾियो हो ऐं तूं आख़िरी हिड़की ताईं पाणी करे रहियो आहीं। पर तुंहिंजी जीजल, तुंहिंजे बाबल ऐं मामनि खे कहिड़ी ख़बर त तूं मोकिलाइण लाइ 5 पेरूं पाणी घुरी रहियो आहीं। 23 मार्च जे सुबुह 7 बजे मामूल मूजिबि ड्यूटी लाइ तयारु थी तुंहिंजी ख़ैरियत मालूम करण लाइ पंहिंजे बाबा खे कॉल कयमि। ख़ैरियत मालूम करे तुंहिंजे भाउ खे आथत ॾेई ड्यूटी लाइ रवानो थियो हुअसि। ऐं हा जॾहिं नवकोट किले ते ड्यूटी ते पहुतो हुअसि त 9:15 ते मामा संतोष, जेको तोसां जीजल मां अस्पताल हैदराबाद में गॾु हो, उनजे नंबर तां मैसेज आयो हो। अदल, असां त फुरिजी वियासीं। असां पंहिंजे भाणेजे खां महरूम थी वियासीं। मैसेज पढ़ंदे ई दिमाग़ चकराइजण लॻो हो। ज़मीन पेरनि हेठां निकिरण लॻी हुई ऐं आउं तुंहिंजे ख़्यालनि में गुम थी वियो हुअसि। तुंहिंजा ॿाता ॿोल मुंहिंजे कननि जे दीवारनि सां टकराइजण लॻा हुआ। यकीन न पियो आयो त मुंहिंजो मासूम भाणे जो संजू, जेको सुबुह 7 बजे पंहिंजी माउ जे भरिसां ॻाल्हियूं करे रहियो हो, ओचितो असां सभिनी खे अकेलो करे ईअं हलियो वेंदो। हा संजू, उन वक़्तु तुंहिंजी बुआ जी मिस कॉल तुंहिंजी ख़बरचार मालूम करण लाइ अची वई हुई। हाणे मूं वटि दिलासे ॾियण जो को बि हौसलो बाक़ी कोन हो, पर दिलि ते पथर रखी तुंहिंजी बुआ खे चयोमि। हा, कूड़ी तसली ॾेई इहो चयमि त संजू बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टरनि मोकल ॾेई छॾी आहे ऐं ॻोठ वापसि अचनि पिया। तूं तयारु थी, आउं ॻोठ अचां पियो। पोइ गॾिजी हलूं था संजू खे ॾिसण लाइ। ऐं हा संजू, आउं नवकोट किले खां रवानो थी तुंहिंजे आख़िरी दीदार लाइ तुंहिंजी बुआ नानी खे वठण लाइ ॻोठ वञी उन्हनि खे साण करे तुंहिंजे अबाणे ओटे ते आयासूं। पर तूं मामा करे घिटीअ ताईं कोन आयो हुएं। संजू, आउं अङण ताईं आयो हुअसि, तूं ओटे जे विच ते रखियल खट ते अबदी निंड सुतल हुएं। हरख आली हुई। घर में रोज राड़ो मतल हो। तुंहिंजे माइटनि जो सभु उमेदूं ख़ाक में मिली वियूं हुयूं। तूं माइटनि जो सिकी लधो ऐं अकेलो पुटु हुएं। उन्हनि माइटनि जो छा हाल हूंदो उहे माइट ई सम्झी सघनि था। ऐं उहो मंज़र ॾिसी शाह साईं जो ई बैत ज़हन ते तरी आयो हो त फ़ानी रे फ़ानी, दुनिया दम न हिकिड़ो। शाह साहिब वाक़ई सच चयो आहे त दुनिया फ़ानी आहे। उन दुनिया में इंसान महिमान थी अचे थो ऐं खन पल रही वरी पंहिंजे अॻिए सफ़र ते रवानो थिए थो। हिन दुनिया खे छॾणो हर कंहिंखे आहे, पर के हाणे मुदाइता मौत सचपच ते जीअ झोरे छॾींदा आहिनि। तो विछोड़िया समय ज़माना, हाय ज़माना, हाय ज़माना। हा संजू, तुंहिंजो पीउ जुमू, तुंहिंजो ॾाॾा जमल ऐं तुंहिंजो हा
तुंहिंजो ॾाॾो ॾाॾी नाना नानी सभई हयाती ऐं इन्हनि एतिरनि रिश्तनि सभिनी खे तूं ईअं ई रुञ ऐं सुञ अर्पे अहिड़ी राह न हलियो वेंदे ॼातो ई किथे होसीं संजू तुंहिंजी भेण अमिता ऐं कृष्मा संजू खां नंढी कल्पना खीरप्याग जेका अस्पताल में गॾु सभई सोगवारी जे तॾे ते ईअं लिथड़ियूं पाईंदा ऐं तुंहिंजे मामा बि तुंहिंजे उदास अखियुनि खे ॾिसी सारो कतार रोंदो रहंदो ऐं तूं ईअं दूरि हलियो वेंदे ॼातो ई किथे होसीं भला। ऐं हा तूं बेअख़्तियार यादि अची थो दर्द दिलासा दूरियूं आहिनि केॾियूं हाणे मजबूरियूं आहिनि छा त करियूं हीअं साख साजन सूरियूं आहिनि दोखा दर्द ऐं दूरियूं आहिनि दुनिया में कई मजबूरियूं आहिनि। अॼु सॼी हयाती संजूअ सवाइ अलमिया लॻे थी। अॼु बि जॾहिं कारूंझर जी कोर तां चंड ककरनि जी ओट में मुरकी मुरकी निहारे थो ऐं कर मथे करे थो या अॼु बि जॾहिं सिज आहे काज़ी जी मज़ार तां पाण लिकाए थो जबलनि जे छोल में मुंहुं लिकाए थो ऐं लकनि में लड़े थो या अॼु बि जॾहिं उदास खेटनि ते कूंझड़ियुनि जा वलर लहनि था त संजू असांखे बेअख़्तियार यादि अचे थो बशीर भाउ बेअख़्तियार यादि अचे थो हुन जा सॾ बराणा यादि अचनि था हुनजे अखियुनि जा ओलाणा यादि अचनि था ऐं हुनजो अचानक विछड़ यादि अचे थो हुनजो पीउ जुमू ज़ारो कतार रोए थो हुनजे ॾाॾो जंहिंमहिल बि सारो कतार रोए थो ऐं हुनजी जीजल माउ बि सारो कतार रोए थी न रुॻो इहे रोअनि था पर असीं सभई उदासियुनि जे आलम में ॿुॾी वञूं था ऐं ज़माने मुक़दर मथां हज़ार मयारूं लही थियूं अचनि पर छा कजे बेवफ़ा शइ ज़िंदगी आहे भरवसो कहिड़ो कजे अॼु मिली वञे पोइ हयाती साथ शायदि ॾे न ॾे हिन ओॾाई हीअं तूं भलाई भेरो न करी जानी हिन जहान में पण आयूं बते दी मोए पुजाना की तू क्यों सारू लहंदे सिपरी सुरन जी हयाती कचा कियां हिते अंगने तो सवाराणा खाइण पियो अचे कचा कियां हिते अंगणे तो सवाराणा खाइण पियो अचे अंगणे तो सवाराणा खाइण पियो अचे कियां दवा सां छुटन जुदाई जमाल रोज़ाने कुसन छोड़े जफत कियां दवा सां छुटन जुदाई जमाल रोज़ाने कुसन मुंहिंजा मोर अंग
विछड़ी वे सजन सवाए तुई जे सिपीरी जहर जो जियण